सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। लाला मूंखे चिटो चिटो थोरो साफ़ ॿुधाए तो कहिड़ो फ़ैसिलो कयो? सोट असां हिन बारे में कुझु बि नाहे सोचियो। तो मथां घणो ज़ोर मां कोन पियो रखां लाला। हिन फ़ैसिले में तूं आज़ाद। सोट राति बाबा खे मां ख़त्मो ॾियारीसि, हिन बारे में मां ई हाकुमज़ादी वेही सोचींदासीं। ठीकु आहे लाला, ठीकु आहे। तो का बि तकड़ न आहे। सोचे समझी पाण में सलाह मशवरो करे पोइ मूंखे जवाब ॾिजो। सोट राति बाबा जे ख़त्मे जी मानी कंदुसि, जेकॾहिं तव्हां बि ईंदो त मां ज़रूरु ईंदुसि। लगे वरी छा थियो आहे? मेरे मुझे गाल ते ॿुध तू परे थी मोबाइल न कबो नहीं सीने को गया चल मुर्गन कत्ता के जायजा तू चाहता समझी मां तो के जिंदा छड़े ॾींदुसि। पहिरियों मुंहिंजी ग़लती ॿुधाए पोइ भले मार। तू चाहता समझी तो मां तुंहिंजी कमीड़ पाई खां वाक़िफ़ न आहियां। ॿुधाए ॿुधाए मुंहिंजी भेण सोणी किथे आहे? सोणी कहिड़ी ख़बर? ॿुधाए 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 चङिया। मेरे मुझे गाल ॿुध, हिन में आधा आशू जो को बि हथ न आहे। तू विच में न अच मोबाइल, तोखे हिन कमीने जी ख़बर न आहे। बस मुझी गाल समझ मीर, अथा घर में को भी हथ न आहे। अदा त रात घर हुयो। बस मीर बस, हाणे घणो थियो, घणो तमाशो थियो। जेकॾहिं तो हिकिड़ो कदम अॻियां वधायो न त ख़बर अथई आशो। सालू मुझे घर जे ॿाहिरां चक्कर कटण छॾे ॾे, न तू ख्वार थी न मूंखे बुछड़ो कर। गलत न समझ, गलत न समझ, छितो न थी। मां त दुकान तां वखर वठण तो वञा। हाणे जेकॾहिं दुकान ॾे घिटी तुंहिंजे घर खां थी गुज़रे त हुन में मां छा कयां? तू कुछ करी जा न करी, मां कुछ घणो करे ईंदुसि। घणो भला जेकॾहिं तूं घणो कुझु करे सघीं थो न पोइ हीअं कर, दुकानदार खे चओ दुकान पटे हिन तरफ़ हल, पोइ तोवारे घर खां गुज़रण जी ज़रूरत ई कोन पवंदी। मां वखर वठी उतां ई वापसि हलियो वेंदुसि। निभागा तो वटि घणा बहाना आहिनि। अगरि मां दुकान पटराए ॿिए हंधि बि करायो न, जा हुनखे मां ॿिए हंधि चवां शिफ्ट थी, त बि तूं या हराम पाई न छॾींदे, छो जो मां तुंहिंजे पिते खे सुञाणा। मां घिटीअ में थो रुलां, जॾहिं तुंहिंजे घर में घिड़ा न पोइ रोब करे पंहिंजा दोॾा फाड़जां। हाणे जाइ ॾे त मां वञा, मोतबर थी वियो आहे। हितां गुज़रण कोन छॾींदो साईं, वापसि मोट वापसि। नथो मोटा, छा कंदे? तुंहिंजा वॾा बि मोटंदा, छो छो न मोटंदे? कीअं न मोटंदे? न छॾींदो साईं, तुंहिंजा वॾा बि मोटंदा। ॿियो काॾे कुछ होश कयो, केड़ी गाल ते चिटा थे आयो? पुछ पाने ने कुत्ते भागा त हिन जी दुश्मनी मूंसा आहे। हिन रात मुंहिंजी भेण खे अगवा करे किथे गुम कयो आहे। अदा ही मां छा पई ॿुधां? मूं मल ही अजाई बकवास पियो करे। तोखे ख़बर न आहे त मां सॼी रात हिन ई घर में तो ता कल वेठो हुअसि। पोइ छा मुंहिंजे मलाइके नची हिन जी भेण खे अगवा कयो आहे? कसम सा मीर, कसम सा अदा रात घर ही हुयो। ऐं अदा इहा भी कसम खई आहे तो अॼु खां पोइ तोसां को भी वेर कोन रखंदो। तुंहिंजी दावत खाइण ऐं तुंहिंजी दावत करण जो भी वाइदो कयो अथसि। मूं तूं हिनखे न सुञाणी, ही केतिरो कमीणो आहे। आशू हिन वक़्तु त मां वञा थो, जेकॾहिं मुंहिंजी भेण खे अगवा करण में तुंहिंजा हथ निकिता त तुंहिंजे घर में खड़ी तुंहिंजी भेण जे साम्हूं तोखे पूरो कंदुसि।
आशू सही सही ॿुधाए सोणीअ खे तो अगवा कयो आहे? अजाई बकवास करे रहियो आदी। ऐं तूं त हुअं ई निंड में सुती पई हुई आहे। मूं महिल खां पुछ त मां सॼी राति हिन घर में मौजूद हो। हा आदि अदा सही तो चवे, मीर के का गलत फहमी थी आहे। ढोंग इहो मीर ढोंग तो करे, पंहिंजी भेड़ के अगवा करे बेगरत इल्जाम मूं ते पियो हणे। बशो नवाब खान जे अॻियां जंहिं बि कंध मथे कयो न हुन सां इहो ई हशर कयो वेंदो आहे। फ़िलहाल त तोखे हल्की फुल्की मार ॾींदमि, अञा बि न मुड़े न त फट मारे छॾींदई। लाला जेका तुंहिंजी सलाह, बाक़ी कुझु बि थी पवे न मां नवाब खान जे अॻियां झुकंदुसि कॾहिं बि कोन। झुकण लाइ त मां बि तोखे कोन चवंदुसि बशो, पर चवंदा आहिनि त जवान थी रहिजे ऐं जवाननि सां साथ ॾिजे। लाला मां सम्झुसि कोन, तूं चवण छा थो चाहीं? मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं अकेलो थी मरण नथो चाहीं त मुंहिंजो साथ ॾे। जीअं चवई न तीअं कर। कुझु ॿिया बि माण्हू पाण सां गॾाईंदासीं ऐं हिकु राकास खे लेटाईंदासीं। राकास? लाला किथे तुंहिंजो इशारो नवाब खान तरफ़ त न आहे? बशो नवाब खान राकास न, हाथी आहे हाथी, ऐं हाथीअ खे लेटाइण लाइ टाइम खपे। पोइ इहो राकास केरु आहे? वक़्तु अचण ते सभु कुझु ॿुधाईंदुसि तोखे। फ़िलहाल सब्र कर ऐं वक़्त जो इंतज़ारु कर। मूसा खेरनि सां अची अची त वियो आहियां ज़रूर, पर ख़ैर खणी न। हाणे जेको मसइलो थियो उन सां मुंहुं ॾेई वठंदासीं। तूं वेह मूसा वेह। द्रुमा हिते तो वटि वेहण कोन आयो। मूंखे ख़बर आहे त नवाब जा कुत्ता मुंहिंजे पोयां ज़रूर पहुचंदा। उन खां पहिरियां जो हू नासूं हणंदा हिते पहुची वञनि, मूंखां तकिड़ो अहवालु वठंदा मां वञा। ज़ाहिर आहे नवाब खान पूरो बंदोबस्तु करे पोइ तो मां हथ कढिया हूंदा। हाँ सतार। हाँ बाबा साईं तव्हांजी ॻाल्हि सही निकिती। राति मूंसां घर न रहियो ऐं सिधो पावल वटि वञी पहुतो। सुबुह जो सवेर उतां निकिरी सिधो दरिया खान जो उतां वटि आयो आहे। मूंखे ख़बर हुई हाणे इहो कमीनो हिकु जाइ ते कोन वियो, इन करे मूसा जे हर क़दम ते नज़र रख। हाज़ुर बाबा साईं, मुंहिंजी मूसा ते ई नज़र आहे, तव्हां खुटको ई न कयो। इन बारे में का बि लापरवाही कई न मोल हूंदे मोल। लापरवाही न थींदी बाबा साईं। मूसा जे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी त मां हुनजे पीछो थो कयां। बाबा साईं मूसा जे मथां नज़र रखणु सतार जे वस खां ॻाल्हि गरी आहे। हू सतार जी अखियुनि में मिर्चूं विझी ईअं निकिरींदो जो ख़बर ई न पवंदी। जेकॾहिं सतार हिन मामले में लापरवाही कई न त पोइ टंगू भञी सॼी उमिरि काल कोठीअ में क़ैद करे छॾींदोसांसि। बाबा साईं जेकॾहिं चओ त पोइ मां बि मूसा जे पोयां निकिरी वञा। जेकॾहिं धन अमरा जो मूं मूसा पोयां मोकिलियो न मूसा जो असां ते सख़्तु थी पवंदो। बाना बि जेकॾहिं मूसा ते सख़्तु थियो न त हू हुन जाइ ते कॾहिं बि न वेंदो जिते हुनखे वञिणो हूंदो। दरिया खान हाणे ॾे मूंखे इजाज़त, मां हलां। मूसा तूं नैना सां मिली कोन वेंदे? न दरिया खान, हिन महिल मुंहिंजो नैना सां मिलणु उन लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। उन करे मुंहिंजी फ़ोन जो इंतज़ारु कर, मां तोखे फ़ोन करे ॿुधाईंदुसि। पोइ नैना खे तूं उते खणी अचिजां। पोइ नैना हिते ई महफ़ूज़ आहे। न ज़रूर, इहा ग़लती मां हिन दफ़े कोन कंदुसि। नैना खे अहिड़ी जाइ ते खणी ईंदुसि जिते नवाब खान जा मलाइक बि न पहुचनि। मूसा अगरि जे हीअ छोकिरी वापसि नथी थिए त इहो नवाब त तोते मूते सबरी ते कूड़नि केसनि जी वठां कंदो। ज़रूरु मां केसनि खे मुंहुं ॾेई वठंदुसि, पर मुंहिंजे लाइ हिन महिल नैना जी ज़िंदगी बचाइण लाज़मी आहे। मूसा नैना खे तूं वापसि करण जो वाइदो करे चुको हुई। जे नवाब खान खां धोखो थियो त पोइ तोखे ख़बर आहे त इन जो अंजाम छा थींदो? छा कंदो ध्रुव? नवाब खान कंदो त कंदो छा?
मुंहिंजे सॼे घर खे नवाब बर्बाद त करे चुको आहे, इन खां वधीक छा कंदो? ठीकु आहे मूसा, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। हा बख्शला, काथे आहीं? बख्शला तूं 5 मोड़ तरफ़ निकिरी अच, मां बचा। ध्रुव हाणे मूंखे इजाज़त ॾे। ठीकु आहे, पर पंहिंजो ख्यालु रखो, ठीकु आहे? दुआ जी नज़र गॾु। बशकल कर ख़बर छा चयो मूसा? घुरायो अथसि, कमु उते ॿुधाईंदो। नवाब खान न भागे, अहिड़ा त मूसा लाइ मसला पैदा थिया जो मूसा हाणे हिकु जॻह ते वेही बि नथो सघे। ख़बर नथी पए नवाब खान मूसा सां ज़िद में छो पइजी वियो आहे। बशकल नवाब खान जी निकाह ॿधल ज़ाल मूसा भॼाईंदे अञा नवाब खान छॾींदुसि। गैरत जो मसलो आहे। मूंखे थोरो घणो शक हुयो, छा बावल इहा पकी ॻाल्हि आहे? हा भाऊ, इहा पक्की ख़बर आहे। इन जे करे त नवाब खान सिजावल ऐं मूसा जे विच में फ़ैसिलो ई न करणो ऐं ठा खां पहिरीं तो कोन ठो मूसा खे गुम कराए छॾी। जेसीं ताईं मूसा नवाब खान जी ज़ाल वापसि नथो करे तेसीं ताईं नवाब खान बि हथ कोन कढंदो। इहो बि तोखे ॿुधाए थो छॾियां, जंहिं ॾींहुं न मूसा नवाब खान जी ज़ाल खे वापसि कयो उन ॾींहुं मूसा मारियो वेंदो ऐं नवाब खान जी इन चाल खां मूसा बि वाक़ुफ़ आहे। जेकॾहिं नवाब खान मूसा मां हथ कढिया आहिनि उन मां ज़ाहिर आहे मूसा बाहि वापसि करण जो वाइदो कयो हूंदो। इहा त बशकल तूं जॾहिं मूसा सां मिलंदे न तॾहिं ख़बर पवंदी त केतिरो सच आहे केतिरो कूड़ आहे। पोइ बहाल मूंखे इजाज़त ॾियो, मूसा इंतज़ार में हूंदो। ठीकु आहे बख्शल, तोखे इजाज़त आहे। मूसा खे मुंहिंजा सलाम ॾेई छॾियो। चाह पी त होटल दल पीआरे। न अहिड़ी ॻाल्हि न आहे, अलाह भलाई कंदो, मां हलां थो। नवाब खान सब्र कर मीरा, सब्र कर, होश न वञाए। मुबारक। हाणे ॿुधाए त कहिड़ी अंदर जी भड़ास खणी हिते पहुतो आहे? मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजी भेण खे तो छो अगवा करायो? ज़मानत जे लाइ। न को तव्हांजो मूं ते भरोसो हुयो, न को मुंहिंजो तव्हां ते भरोसो हुयो, इन करे ज़मानत जे लाइ खणी आयो आहियां। नवाब खान, इहो तो तमामु ग़लति आहे। जॾहिं तोखे असां ते भरोसो न आहे मूंखे कैद कर, पर मुंहिंजी भेण खे आज़ादु कर। मेरे जेकॾहिं मां तोखे पाण वटि रखियो पोइ मूसा ते नज़र केरु रखंदो? तोखे हिन वक़्तु मूसा जे पोयां हुजणु घुरिजे हा। नवाब खान, नैना वापसि ईंदी नैना। इहो त असां मीर जो वाइदो आहे। जेकॾहिं नैना वापसि ईंदी त पोइ तूं छो परेशान? तो 2 ॾींहंनि जो वाइदो कयो ऐं तुंहिंजी भेण बि 2 ॾींहंनि खां पोइ आज़ादु थींदी। जेकॾहिं 2 ॾींहंनि में नैना वापसि न अचे हा पोइ तूं भले मुंहिंजी भेण खे अगवा कराईंदा। उहा अगवा न ई थी ऐं न ई तूं परेशान थी। जीअं ई नैना हिते पहुचंदी न जीअं तुंहिंजी भेण खे बाहिफ़ाज़त तुंहिंजे घर छॾींदी। अक्षरा, थोरो मुंहिंजे पोयां जांच कंदो रह, केरु अचे थो ऐं केरु वञे थो। मूंसां सतार हो, असांखे ॾिसी ॿिए तरफ़ लड़ी वियो। चइबो त नवाब खान ने कुत्ते खे हाणे मुंहिंजे पोयां छॾियो। जी मूसा, रहीमा तो में ज़रूरी कम आहे। ॻोठ जे ॿाहिरां मेन रोड ते निकिरी अचो। हा अचां पियो मूसा।
हुकुम कर मूसा मूंखे कीअं यादि कयो अथई पंहिंजो नंबर खुलियल रखजांइ बख़्शल ॿीहर फोन कंदोसां तो में ज़रूरी कमु आहे पर पहिरियां हिन नवाब खान जे कुते खे गुमराह करे वठां मूसा जेल मां आज़ाद थी वियो आहे हुनजो को ज़रूरी कमु आहे ऐं मूंखे हुन ॾांहुं लाज़मी वञिणो आहे तोखे इजाज़त आ रही तूं भले आ नवाब खान मूसा मां कीअं हथ कढिया भले नहीं सलीम भले नवाब खान मूसा खे आज़ाद नाहे कयो हुन ठर हाणे इहा ठर केतिरी आहे ऐं मूसा केसी ताईं लामारा ॾेई सघे थो इहा ख़बर जल्द पइजी इन डर जे पोयां नवाब खान जा कहिड़ा मक़सद थी सघनि था मूसा खे बंदि करे नवाब खान असुल में पंहिंजा मक़सद माणे न आहे सघे इन करे ई मां चयो त हुन मूसा खे थोरी ठर ॾेई आज़ाद कयो वॾो कर हाणे इहो मूसा खान जा पेरा खणा पोइ छा था सम्झो वॾा नवाब खान मूसा जा पेरा खणण में कामयाब वेंदो ऐं पंहिंजो मक़सदु हासिल करे वठंदो करीब नवाब खान जे अॻियां को अनाड़ी हुजे हा त नवाब खान उन पेरनि खे वञी तर करे पर अॻियां बि वॾो उस्ताद ऐं शातिर अथसि हाणे हिननि ॿिले ऐं कुए वारी रांदि करणु शुरू कई आहे हाणे ॾिसणो इहो आहे त इन रांदि में केरु थो मात खाए ऐं केरु थो कामयाब बणे इन ॻाल्हि जी बि जल्द ख़बर पइजी ऐं इन रांदि में ॿिया कहिड़ा कहिड़ा शामिल आहिनि इहा बि ख़बर पइजी वेंदी नवाब खान जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे मथां भरोसो न हुयो ऐं तव्हांखे इहो ई कदम खणणो हुयो पोइ मूंखे विच में छो आंदो नमीर मूं तोखे विच में न आहियां पर तूं पाण मूंसां ऐं मुंहिंजी दुश्मनी जे विच में टंगड़ आई आहे खणी जो मां विच में आयो आहियां पर नवाब खान तोखे मुंहिंजे मथां भरोसो करणो हुयो मूंखे सभिनी खां वधीक एतबार तव्हां ते हुयो पर जॾहिं तव्हां ई धोखो ॾिनो त ज़मानत तौरु मूं इहो क़दम खयो हाणे अजायो मूं साम्हूं बि रड़ियूं करण सां तव्हांखे कुझु बि कोन मिलंदो मूंसां जे पोयों वञ जेतिरो जल्द नैना वापसि ईंदी न त तुंहिंजी भेण बि तुंहिंजे घर पहुची वेंदी ठीकु आहे भाउ मां कोशिशि कयां थो त ॾींहं ॿिनि में नैना खे वापसि मोटायां हीर जेको मुंहिंजे मथे जो सूर हुयो न उहो तव्हां पाण पंहिंजे मथे जो सूर बणायो आहे तव्हांखे 2 ॾींहंनि जे बजाए 4 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो जेकॾहिं 4 ॾींहंनि में मुंहिंजे घर जी इज़त वापसि न आई न पोइ तव्हांजी इज़त महफ़ूज़ न हूंदी नवाब खान बसि हाणे मूंसां जे पोयों वञ 4 ॾींहंनि में जेकॾहिं नैना वापसि न आई त पोइ ॻोठ जे कमीने खां कमीने शख़्स तुंहिंजी भेण जी शादी कराईंदुसि हा यादि जेको नवाब खान चवंदो आहे उहो ई कंदो आहे बेकुल खां बलाउन बि पासो कयो आहे तूं मूंखे सम्झे छा थो मूंखे रुगो सॾु करे हा मां टिटणी वॼणी न आहियां अहिड़ो त सिधो कयां न अचिया बेकुल अचिया जिन अचिया मां या मां सालू 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 जिने नालो सालू आजा न न न भागा तुंहिंजो सालो सालू अदा तूं तो मुंहिंजो हियां फाड़ियो शुक्र जो जो सालू आ जेकर जिदो थिया त कहिड़ो अशर थिया आया छा वरी उहे रात मोटी ईंदा रात वरी ईंदा हा दी पक्का समझ वो मखण सां चप पइजी विया आहिनि जेसी ताईं मखण जो गाटो न भञंदा न तेसी ताईं कोन मुड़ंदा बेगुल आस्ते मुआ हियां थो फाड़े बेगुल पेर रा मां चयो तो बेगुल पेर रा न त मुखा पेरिया न न न न न जेकॾहिं आया बि न त मां उन्हनि खे हथ जोड़े ॿधंदमि त अदा जिन पहिरियां हिन खे तव्हां खाई पूरो कयो जेकॾहिं तोखे मारे छॾियऊं न ऐं मूंखे यकीन थी वियो त पोइ खणी तव्हां हली वेंदमि
मूंसां असांखे त पक्की न हुई त नवाब खान तो मां एतिरो जल्दी हथ कढंदो। ईअं हथ मूं मां कोन कढियो अथसि रहीम। पंहिंजे कुतनि खे मुंहिंजे पोयां बचे पोइ मूं मां हथ कढियो अथसि। पर हाणे छा सोचियो अथई मूंसां? इहा सलाह राति कबी तोखे हाणे इजाज़त आहे। पर मूंसां तो कम त न ॿुधायो। चयुमि न रहीम, राति जो वेही सलाह कंदासीं, पोइ इहो कमु बि तोखे ॿुधाए छॾींदुसि। हिन भाॻो छा कंदो थो अचे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। सॼो ॾींहुं रोलाईंदो छा? मीरा हाणे तो पक करे आयो हूंदे त सोनी खे अगवा करण में कंहिंजा हथ ऐं तूं पंहिंजो होश विञाए अची मूं वटि पहुते। हथ कंहिंजा बि हुजे पर इहा कमी आहे तो ई करे सघे। जेकॾहिं मां आहियां न त पोइ हाणे न ॻोल्ही कर मूंखे हिते ई पूरो। आशू कंहिं रोकियो आहे तोखे? हलाए ॻोल्ही। बाक़ी तूं छा थो सम्झी? त मां तोखे बख़्श करे छॾींदुसि जेको पंहिंजी भेण खे ज़ालिम जे चंबे मां छॾाए महफ़ूज़ जाइ ते पहुचायां, पोइ तुंहिंजी क़बर खां बचां। मां पाण ईंदुसि, पाण। मरंदे मीरा तू मरंदे। मेरा मुंहिंजी क़बर तूं तॾहिं खोटींदे न जॾहिं तोखे छोकिरी मिलंदी। आशू हाकिमज़ादे मां सोट खे दावत ॾेई आयो। हू राति हिते अची वेंदो। जेको बि क़दम खणणो अथई न सोचे सम्झी खणिजांइ। लाला मूं सोचे छॾियो आहे, अदा जे हूंदे न तुंहिंजी इज़त थींदी न ई मुंहिंजी। इन जे करे अदा खे मरणो ई पवंदो। जेकॾहिं असांजे ज़हर मां बची पई को सोचो अथई असांजो अंजाम छा थींदो? जेकॾहिं असां पंहिंजे अंजाम जो सोचींदा रहंदासीं न त अदा खे त असां कॾहिं मारे ई कोन सघंदासीं। हाणे जेको प्रोग्राम ठाहियो आहे न उन तां हटणो न आहे। ठीकु आहे हाकिमज़ादी, पर खाधे में अहिड़ो ज़हर मिलाइजे कि सोट खे ॿाहिरि वञण जो मौक़ो बि न मिले। ईअं ई थींदो लाला, तूं बेफ़िक्र थी वे। रुगो अदा खे हिते अचण त ॾे। ज़रूर सोट दावत ॾेई वियो आहे, पीउ जो ख़त्मो थो कराए। हू पंहिंजे पीउ खे ख़त्मो कोन थो ॼाणे, पर तुंहिंजो ख़त्मो थो पढ़ाइण चाहे। सिजाल तुंहिंजो ख़त्मो। अरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं भला सफ़ा मूंखे को ॿार सम्झो आया? हो मूंखे खाधे में ज़हर ॾींदा ऐं मां खाई पूरो थी वेंदुसि। जरी अची थी आहे। तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदे। हू तुंहिंजा ॿई सॼण कोन्हनि। सारा खे हाकिमज़ादी मारायो ऐं हू ॿई हाणे तोखे माराईंदा ऐं पोइ हिन घर ते कब्ज़ो कंदा। मेरो मां बि इहो ई थो चाहियां त हुननि जी नियत जी ख़बर पए ऐं जेका हुन जी नियत में पलीताए पाए उहा ज़ाहिर थी ॿाहिरि मूं साम्हूं अचे। इहो ई त मां बि चाहियां थो। सफ़ा का चरिया हाणे एॾो न सोच त दिमाग़ जी रग न फाटी पवे। ही मसालो मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन कोन कंदो जेसी ज़हर जा वटा न पीअंदो। इहो सतार तुंहिंजी ताड़ कंदो थो अचे। चाचा इहो राति खां वठी मुंहिंजे पोयां बचियल आहे। अञा ताईं त हुनखे छॾिणो आहे। याड़ी यार हणीसि ॿ टे बूट। इनखे मां न, नवाब खान पाण ई पंहिंजे हथनि सां मारींदो। तव्हां रुगो ॿ ॾींहं सब्र कयो। हल त हलूं, हली मानी खाऊं। मूंखे बि बुख ॾाढी लॻी आहे। सही था चओ चाचा, पोइ हिते अञा घणो कमु रहियल ऐं मूंखे बुख बि लॻी आहे। अचो हलो हलो चाचा।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।